इन खां पोइ पांडवनि जी प्रार्थना सां भगवान श्री कृष्ण पांडवनि जे रहण जे लाइ हिकिड़ी अद्भुत विचित्र नगर विश्वकर्मा द्वारा ठारायो। इहा तव्हां महाभारत सीरियल में ॾिठो हूंदव, इहा कथा ईंदी अथव। भगवान इन तरह पांडवनि खे आनंद ॾियण ऐं उन्हनि जो भलो करण जे लाइ काफ़ी ॾींहंनि तक उते रहिया अर्जुन महाराज ऐं पांडवनि सां। इन विच में अग्निदेव खे बुख लॻी। अग्निदेव खे बुख कहिड़ी लॻंदी कि कुछ लकड़ियों वग़ैरह कुछ हुजन ताकि मुझी बुख मिटे। हाँ, ॾाढी बुख लगी। तॾहिं खांडव वन उन खे ॾियण जे लाइ भगवान वरी अॼु अर्जुन जे रथ ते सारथी ठहिया। खांडव वन जो भोजन मिलियो। अग्नि देवता खे ॾाढो प्रसन्न थियो ऐं उन्हनि अर्जुन खे अग्नि देवता छा छा ॾिनो ख़बर अथव? गांडीव धनुष जेको अर्जुन जी खणंदा आहिनि उहो अग्नि देवता ॾिनो आहे। 4 सफ़ेद घोड़ा, हिकु रथ, 2 अटूट बाणनि वारा तरकस। अटूट तरकस कंहिंखे चइबो आहे? जंहिंमां तीर निकिरंदा वञनि पर ख़तमु न थियनि। गंगा जी में लोटियूं भरे पाणी न बाल्टियूं भरे कढंदा वञो, छा गंगा जी ख़तमु थींदी छा? चओ हरे राम। इनखे चइबो आहे अक्षय तरकस, अटूट तरकस। उहे ॾिना। इहो श्री राम जी भगवान वटि बि हुयो, ऋषिनि ॾिना। ऐं हिकिड़ो अहिड़ो कवच ॾिनो जंहिंखे कोई बि तीर हुजे तलवार हुजे उनखे भेदे न सघे, अहिड़ो कवच अमोघ। खांडव दाह जे समय अर्जुन ॾिठई त हिकिड़ो राक्षस वेठो आहे, इहो दानव, उहो जली न वञे। उहो वीचारो दीन थी चवणु लॻो मुंहिंजी रक्षा कयो। तॾहिं अर्जुन महाराज उन मय दानव खे जलण खां बचाए वरितो कि असांजी कंहिंसां दुश्मनी न आहे भाई, कंहिंजी भलाई करणु सुठी आहे। मय दानव खे बचाए वरितो। मय दानव ॾाढो धन्यवाद करे कृतज्ञता प्रकट कई कि वीर अर्जुन तव्हां मुंहिंजा प्राण बचाया। आहा, मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, मूंखे सेवा जो अवसर ॾियो। अर्जुन सां दोस्ती करे वरिती। अर्जुन बि हुनजी मित्रता स्वीकार कई। समय पाए करे हिकिड़ी अद्भुत उन सभा ठाहे ॾिनी, छो जो उनखे माया शक्ति हुई। नालो ई तॾहिं हुनजो पियो मय दानव, यानी माया वारो दानव। ॾाढी उनखे शक्ति हुई माया जी, सुठे कम में लॻाई। भक्त अर्जुन पांडवनि खे उन्हनि ॾाढी सुहिणी की सभा ठाहे ॾिनी जंहिंमें अहिड़ी कारीगरी हुई, अहिड़ी माया हुई कि जेकी धरती आहे फर्श उहो पाणी लॻंदो ऐं पाणी वरी धरती लॻंदी। हिते ई धोखो थियो कंहिंखे, दुर्योधन खे थल सम्झी करे ऐं जल में किरी पियो। जीअं ई किरियो त मथे अटारीअ ते माता द्रौपदी महल ते चढ़ी वेठी, मुख मुं खिल में निकिरियो अंधे जो पुटु अंधो। बसि उतो ई महाभारत थी। तॾहिं चवंदा आहिनि हिकु शब्द बि बिना सोचे सम्झी न ॻाल्हायो, जीवन भर उनजो मलाल दुख रहिजी वेंदो, शब्द वापसि न ईंदो। चवण में ईंदो आहे मैं अपने शब्द वापसि लेता हूं। काॾों वठंदे भाई वापसि? तू वापसि वठंदे जंहिंजे दिल ते चोट पहुती आहे उहो थोड़ी न भुलजंदो। शब्दों को संभाल के बोलिए, शब्द के न हाथ पांव, वही शब्द मरहम करे, वही शब्द बने घाव। अहिड़ा शब्द थी वेंदा आहिनि कि असांखे ई पश्चाताप रहंदो आहे, असां ई पछताईंदा आहियूं अरे हिनखे मां ईअं छो चई छॾियो। ऐं ख़ासि कर ध्यानु रखिजो, असां साम्हूं कुझु ॿियो हूंदा आहियूं, पीठ पीछे कुझु ॿियो हूंदा। चओ जय श्री कृष्ण। और पीठ पीछे कंहिंखे ॻाल्हायोसीं ऐं उन माण्हू ॿुधी वरितो, उनखे पतो पइजी वियो, पोइ असां पाण खे बि माफ़ न करे सघंदा आहियूं। त इहो त ग़लति आहे। ॻाल्हायो उहो ई, विवेकानंद चवंदा आहिनि वही बात करो जिस पे आप हस्ताक्षर कर सको। उहो ई ॻाल्हायो जेको तव्हां मरण तक स्वीकार करे सघो कि मां ॻाल्हायो आहे, सच ॻाल्हायो आहे, मिठो ॻाल्हायो आहे, सही ॻाल्हायो आहे, कंहिंजो बुरो न थींदो अहिड़ो ॻाल्हायो आहे। हरे राम हरे कृष्ण हे हरे। ते भगवान असांखे ज्ञान ॾियण लाइ, न त द्रौपदी माता ओहो देवी आहे, देवी हुआ, पेट में जन्म न वरितो आहे, अयोनी जाए, हुन में अग्निकुंड में प्रकट थी आहे। धर्म जो रूप आहे। भगवान माता द्रौपदी के प्रकट ही इन करे कयो कि इन जे द्वारा महाभारत करे अधर्म जो नाश करणो आहे। कोई साधारण स्त्री ना है माता द्रौपदी। चो हरे राम। बोलो द्रौपदी महारानी की। श्री कृष्ण गोविंद।